व आले मुहम्मद व अज्जिल फरज आले मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। जेके बैठा हो जिते जिते बैठा हो बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो मुहम्मद व आले मुहम्मद। मोबाइल जिन भी मुझे दोस्तन जा आन हुजन वे या साइलेंट ते रखन या पावर्ड ऑफ कन। मां पंहिंजी मोबाइल पे पावर्ड ऑफ तो कयां ऐं टाइम इंतहाई शार्ट आहे। हिकिड़ी रुगो महिरबानी कयो त जेके सुहिणे रसूलुल्लाह जा उम्मती आहियो ऐं मिठे मोहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो अथव, जेके परे वेठा आहियो थोरो वेझो अचो। जेके रसूलुल्लाह जा उम्मती आहियो वे वेझा अचो। बिस्मिल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व बिही नस्तईन व हुवा खैरुन नासिरुन व मुईन। व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स व तहहरहुम तत्हीरा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहुल हकीम फ़ी किताबिहिल अज़ीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। सलवात गद्दी पढ़ो बावाज़े बुलंद मोहम्मद। मौजूद हाज़रीन सादात मोमिनीन बुज़ुर्गानो जवान और ज़िक्र जी इब्तिदा इन लफ्ज़न खां त अल्लाह ख़ालिक़ कायनात बानिन जो विछायल ही फर्श अदा पंहिंजे बारगाह इलाही में मंजूर मक़बूल फरमाए। अवां सभिनी जी हाज़िरी हिन पाक जाइ ते वेहण ऐं पाक ख़ानदान जो ज़िक्र ॿुधण मालिक क़बूल फरमाए। पढ़ण वारनि जी पढ़ाई मूं नाचीद जा चंद टूटा फूटा अल्फाज मुंहिंजो करीम अल्लाह पंहिंजी करीम बारगाह में क़बूल फरमाए। जंहिं मरहूम जे ईसाले सवाब में हीअ मजलिस कई वई आहे, ख़ुदावंद आलम मिन ज़िक्र जे सवाब खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। तमाम तर हिन ज़िक्र जो सवाब नंगर न्याज़ जो सवाब उन मरहूम जे नामे अमाल में दर्ज फरमाए। उन मरहूम जे दर्जात के बुलंद फरमाए। उन जे कब्र के आले मोहम्मद जे नूर सां रोशन फरमाए। दिहाड़े क़यामत जे लिवाउल हम्द जो सायो आइम्मा हुदा जी शिफात नसीब फरमाए। तव्हां ई असां जेके मजलिस में वेठल हो या पढ़ूं था, असांजा गुज़श्तगान भी जेके दुनिया छॾे विया आहिनि, अल्लाह सभिनी जी मग़फ़िरत फरमाए। इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत जे लाइ हिकु दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद व आले मोहम्मद। बस हाणे तव्हां फ़ज़ाइल काफ़ी ॿुधो। हाणे मूंसां कुझु ॿ टे कौड़ियूं ॻाल्हियूं तव्हां सां करणु थो चाहियां त अल्लाह तबारक व तआला सूरत मुबारका मुल्क में इरशाद फरमायो आहे त तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क। तारीफ़ जे लाइक़ आहे उहा ज़ात जंहिंजे कब्ज़े कुदरत में काइनात जी बादशाही आहे। दुनिया जे बादशाहनि जूं बादशाहियूं अचणियूं वञणियूं आहिनि, हुन ख़ालिक़ जी बादशाही सदाई रहणी आहे। कल्ह इमरान ख़ान जी बादशाही ही, अॼु PDM वारनि जी बादशाही आहे, अॼु वरी कोर्ट वारा अलाए छा पिया था चाहिनि। तंहिंजे करे दुनिया जूं बादशाहियूं अचणियूं वञणियूं आहिनि, उन मालिकल मुल्क जी बादशाही सॼी उम्र रहणी ई रहणी आहे। लफ्ज़ जो आयत में अचे तो वहुवा अला कुल्ल शैइन क़दीर, जेको हर शइ ते क़ादिर आहे। हर शइ ते क़ादिर आहे। इन कुल्ल शैइन क़दीर ते असांजे छह इमाम खां कंहिं पुछो त मौला इन कुल्ल शैइन क़दीर जो मतिलब छा आहे? इमाम अलैहिस्सलाम फरमायो जीअं वणेसि तीअं करे।
अल्लाह के को अख्तियार आहे या न? असां तो सब अख्तियार अल्लाह जा तहां के ॾेई छॾिया। असां मरूं भी पाण ही था, जीअरा भी पाण ही था थियूं, अल्लाह कहिड़े कम लाइ वेठो आहे। युही व युमीत, अल्लाह चए तो जिंदगी भी मां ॾींदो आहियां, मौत भी मां ॾींदो आहियां। असां पाण ही पिया चेरा थियूं, पाण ही पिया मरूं, त अल्लाह तो वीचारो रिटायर थी वियो न। कुल शैन कदीर जो मतलब आहे त जीअं वणेसि तीअं करे। चाहे इमाम खां कंहिं पुछो त अल्लाह चाहे त हिन दुनिया के मुर्गीअ जे अंडे में बंद करे त करे सघे थो? इमाम चयो हा करे सघे थो। कि पोइ न दुनिया नंढी थींदी न अंडो वॾो थींदो। अंडो त ॾिठो अथव न सभिनी, ये सॼी दुनिया अंडे में कीअं मापंदी? मापंदी तॾहिं या दुनिया नंढी थिए या अंडो वॾो थिए। इमाम अलैहिस्सलाम फरमायो त अल्लाह तबारक व तआला के ख़बर ही त तो जड़ा जाहिल भी पैदा थींदा, तने करे अल्लाह उहो दलील तुझे जिस्म में रखी छॾियो आहे। पाण ॾे निहारी त मुंहिंजे जिस्म में वरी कुल शैन कदीर जो दलील। इमाम फरमाया हाणे तूं मूंखे जवाब ॾे त तुझे जिस्म में नंढे में नंढो उज़वो कहिड़ो आहे? परेशान थी वियो चईंदी मूंखे ख़बर कान्हे। इमाम चयो त तुंहिंजो हर जिस्म जो उज़वो वॾो आहे, तुंहिंजी अखि नंढी आहे। हाणे वञी फ़ैसिलो कर, कन तुंहिंजो वॾो, नक तुंहिंजो वॾो, हथ तुंहिंजो वॾो, पेर तुंहिंजो वॾो, सभु मां नंढे में नंढी शइ आहे तुंहिंजी अखि। इन अखि खां वरी नंढो हिकिड़ो तारो आहे जेको तुंहिंजी अखि में मापी वियो आहे। इन तारे खां नंढड़ो वरी राईअ जे दाणे जेतिरो नूर आहे जेको तारे में अल्लाह रखियो आहे, जंहिंसां ही जहान ॾिसी थो। हाणे ॿुधाए जी इहो नूर जो राईअ जेतिरो दाणो न हुजई त ॾिसी सघी हा? हाणे जो दुनिया ॾिसी थो इन राईअ जे दाणे जेतिरे नूर सां, त पोइ इहा दुनिया नंढी थी या तुंहिंजी अखि वॾी थी? मौला मुंहिंजी त न अखि वॾी थी, न तारो वॾो थियो, न दुनिया नंढी थी। इमाम फरमाए जीअं तूं हिन अखि सां काइनात ॾिसी थो, तीअं अल्लाह जीअं वणेसि तीअं करे सघे थो, उहे मुर्गीअ जे अंडे में हिन दुनिया खे बंदि करे सघे थो। अॻियों लफ़्ज़ आयत जो ॾाढो ॾुखियो आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, उहो अल्लाह आहे जंहिं ज़िंदगीअ खे बि ख़लक़ कयो आहे, मौत खे बि ख़लक़ कयो। छाजे लाइ? लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, ताकि अल्लाह ॾिसे त तहां मां सुहिणा अमल केरु थो करे। असां ज़ोर ॾिनो आहे अक्सर अमल ते, घणनि अमलनि ते। अॼु त बिस्तरा खणी जा निकिरूं था त वञी था इंडोनेशिया खणूं। कुरान चए थो वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, वैल आहे उन्हनि निमाज़नि जे लाइ जेके पंहिंजे निमाज़ुनि खां ई बेख़बर आहिनि। अल्लज़ीन हुम युराऊन व यमनऊन अल माऊन, उहे निमाज़ूं इन करे पढ़ंदा आहिनि त मन साबिर सम्झे त मां भी निमाज़ी आहियां। मुंहिंजा साईं जे माण्हुनि जे ॾेखाव जे ख़ातिर तो निमाज़ पढ़ी त जहन्नम तयार थई, जे हुन जी कुर्बत हासिल करण जे लाइ निमाज़ तो पढ़ी त पोइ जन्नत जा दरवाज़ा खुलियल। अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे। हिकिड़ी शइ जी वज़ाहत मां ज़रूरी थो सम्झां, नाराज़ बि न थिजो। ख़ासि करे ज़वार मीर मोहम्मद तवज्जो करे। मुझे भा मौली साहब पढ़ियो त दुआए जनाजा में पढ़बो आहे अंत खैर नज़ल बे हाज़ा अब्दुक व इब्न अब्दिक व इब्न अम्मतिक व नज़ल बिक। मुझे अंत खैर मंजूरन बे आहे चौथी दुआ कुरान जे जनाजे निमाज़। थोड़ो गौर कजो, पंहिंजी अक़ीदनि खे कुझु संभालियो। दलील ॾिनई त ही नाज़िल थियो आहे, जे इमाम नाज़िल थियो त मुकसिर खे एतिराज़ आहे। दलील इहो ई हो न।
मन अहल बैत अलैहिस्सलाम जो नाज़ुल या नुज़ूल साबित करण जे लाइ मौली साहब चयो त ही जेको नाज़िल थियो आहे जंहिंजो जनाज़ो पढ़ियो जंहिं मरहूम जी ईसाले सवाब जी मजलिस पढ़ी उन में चई त जॾहिं मुल्लो 500 जे लालच ते इहा दुआ थो पढ़े त ही तो नाज़िल कयो आहे। मुंहिंजा साईं जे असां बि नाज़िल थिया आहियूं ऐं अहल बैत बि नाज़िल थिया आहिनि त पोइ असां में अहल बैत में फ़र्क़ु त कोन थियो न जो तव्हांजो अक़ीदो सुधारियईं या बिगाड़ियईं। कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो तुझे असांजी जेका खिलकत आहे नुतफ़े सां आहे। कुरान पढ़ा ख़लक़नल इंसान मिन नुतफ़तिन अल्लाह फरमाए तो मैं इंसान के गंदे कतरे में पैदा कयो एड़ो गंदो आ जो कपड़े ते करे त कपड़ो नजिस जिस्म ते करे त जिस्म नजिस। वो कतरो जॾहिं माउ जे पेट में करारे मकीन थो वठे अल्लाह फरमाए तो मां उनके खून जे लोथरे में तब्दील खून जे लोथरे में तब्दील करे पो मां हुन ते गोश्त थो चाढ़ियां। गोश्त चाढ़े पो वरी उन में हडन जी ऐं रगुन जी सेटिंग थो कयां। यो मरहलो हले तो 4 महीना माउ जे पेट में 4 महीनन खां पो वो जेको माउ जो माहवारी वारो खून बंद थो थिए न अल्लाह फरमाए तो यो मुझे कुदरत कामिला सा वो खून बार जी ग़िज़ा थो बंदे पो 5 महीना जॾहिं पूरा थो करे त सुम ख़लक़ना ख़ल्क़न आख़र पो मां इन में रूह जो करंट आन थो कयां। जॾहिं रूह जो करंट आन थो थिए त पो ॿार माउ जे पेट में चुरपुर थो करे। या मुंहिंजी कुदरत आ। हाणे तुंहिंजी पैदाश हीअं आहे हू नूर नला नूर आ हिकिड़े जे नुज़ूल साबित करण जे लाइ तोखे अहल बैत जे करे वाह जा नारा हणी खुश तो थी पंहिंजे अक़ीदे के संभाल। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात अल्लाह जिंदगी के ख़लक़ कयो आहे मौत के ख़लक़ कयो। हां जेॾी महिल मां इंटर थियुसि उन महिल क़िबला मौली साहब हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जी आयत पे पढ़ी पर किसो कुरान मजीद में हिया साईं मां जिम्मेवार आहियां त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हिकिड़ो मुर्दो ॾिठो हो जंहिंजो अधु जिस्म खुश्कीअ में हो अधु जिस्म पाणीअ में। खुश्कीअ जा जानवर अधु जिस्म खाई आ पाणीअ जा जानवर अधु जिस्म खाई आ। पो ताजुब में अची वियो हज़रत इब्राहीम अल्लाह के पुकारे चई या रब कैफ़ तुहियल मौता मुंहिंजा अल्लाह हिन जो अधु जिस्म त पाणी खाइयो अधु जिस्म खुश्कीअ जा जानवर खाई आ। तूं कुरान में चयो आहे त क़यामत जे ॾींहुं हर कंहिंखे उथारींदुसि यौम यबअसु नुशूर। पो हे उथंदो कीअं जानवर जे पेट मां निकिरंदो खुश्कीअ जे पेट मां निकिरंदो तरीअ वारे जानवर जे पेट मां निकिरंदो। तो अल्लाह चए तो अफला तो में छा ईमान को नहीं चए तो भला ईमान आहे बल यतमइन कल्बी दिल के इत्मीनान ॾियारण थो चाहियां। अल्लाह चयो पो हाणे इहो वरी तजुर्बो मां तोखां ई थो करायां। फखुज़ अर्बअ मिन तैर पो 4 पखी वठी आ अज़बहुन उन्हनि खे ज़िबह कर उन्हनि जी खल लाहे गोश्त अलॻि कर हॾियूं अलॻि कर गोश्त जो कीमो बना उन कीमे खे जबलनि ते छट जानवरनि जूं इन्हनि पखियुनि जूं मुंडियूं पंहिंजे हथ में रखी उन्हनि खे सॾु कर त पो दुनिया के खबर पए त तुझे सद ते ये जियरा थी अचनि। अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे रुगो गंग थी त न ॿुधो न। हाणे इहो अल्लाह इहो ॿुधायो आहे त जेको मुंहिंजो निमाइंदो आहे नबी उनखे इहा ताक़त आहे त उहे ख़तम थियल खे जियरो करे सघे थो त मूं रब जी केतिरी वॾी ताक़त आहे। हाणे मुझे ख्याल में वक्त तमाम तो थिए पियो ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाए ऐं तव्हांजी ज़हमत ख़तम थिए। सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो मोहम्मद वाले। घबरायो न घबरायो न। हाणे साईं इहो जेको मौत जो ख़ालिक बि अल्लाह हुआ जिंदगी जो ख़ालिक बि अल्लाह हुआ।
आइम्मा हुदा अलैहिस्सलाम जो न अचन असा वांगुरा न वञण असा इन ते मूं वटि हिकिड़ो फ़लसफ़ो आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। जेकॾहिं गौर ऐं इल्म वारा आहियो, थोरो फ़िक्र कयो त इंसान जॾहिं मरी वेंदो आहे त हुनजे जिस्म में बदबू थींदी आहे। जी शरीयत जो हुकुम आहे त 5 फुट 5.5 फुट गहरो खड्डो खोटे उन में दफ़न कयो, मता इन जी बदबू ॿाहिरि अचे ऐं ॿाहिरनि सेहतमंदनि खे बीमार करे। पर जेके असांजा इमाम आहिनि उहे भली शहीद थी वञनि, भली 40 ॾींहं पिया हुजनि, उन्हनि जे जिस्म में ख़ुशबू ई ख़ुशबू हूंदी आहे। मञ न त तो जहिड़ा कोन्हनि न, तूं छा थो साबित करी मुंहिंजा सोना? तव्हांखे विरहायो वियो आहे मुक़सिर ऐं विलायत जे चकर में। असांखे तव्हां ईअं था सम्झो त ॼण असां विलायत अमीरुल मोमिनीन जा क़ाइल ई कोन आहियूं, तव्हां ई पका मोमिन आहियो। ॻाल्हि जेका हाणे हिकिड़ो सैयद बादशाह, मां हुनखे छा चवां, हितां लंघियो आहे मुंहिंजे भरिसां बेशुमार करे लंघियो आहे। जे मां वढियांसि, मां नस्ल ज़ाहिर कयांसि त लभंदो ई कोन। हिनखे हिदायत कर जवाहर अमीर मोहम्मद, हिकिड़ो दफ़ो बची वियो आहे मुंहिंजे हथां। तवजो आहे मुंहिंजे पासे ॾे। हाणे मां ख़तम थो कयां मुंहिंजा साईं, त हिननि जो न मौत तव्हां वांगुरु आहे न हयात असां वांगुरु आहे, छो त तूं मरण खां पोइ ख़तम आहे। पर हुसैन बादशाह शहादत खां पोइ बि क़ुरान नेदे ते पढ़ी ॿुधायो, तव्हां ॿिया आहियो असां ॿिया आहियूं। हाणे बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि, त आले मोहम्मद जी मोहब्बत रखी मरण वारो शहीद आहे। पर मता इनखे ईअं करबला वारो शहीद सम्झो। ख़ासि करे नौजवाननि सां थो ॻाल्हायां। शहीद जे लाइ क़ुरान में 2 आयतूं आहिनि, वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात बल अहया। जेके अल्लाह जे राह में मारजी था वञनि उन्हनि खे मुर्दा न चओ, उहे ज़िंदा आहिनि। क्या ख्याल आहे? वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन, उहे ज़िंदा आहिनि, उहे मुर्दा न आहिनि। इंद रब्बिहिम युरज़क़ून, उन्हनि खे अल्लाह जे तरफ़ां रिज़्क़ मिलंदो आहे। न मां सम्झाए न सघियुमि तव्हांखे। मुंहिंजा साईं, तूं जो असांजो जंहिं ॾींहुं रिज़्क़ ख़तम थींदो, उहो ॾींहुं असांजो ॿाहिरि न हूंदो, क़बर में हूंदो। ऐं हू जेके अल्लाह जे राह में था मारजनि, उन्हनि खे रिज़्क़ मिलंदो आहे। रिज़्क़ मिलंदो आहे रूह ऐं जिस्म जे मजमूए खे। हाणे असां करबला में वञी उते झोलियूं चलींदा आहियूं, मालिक तूं ज़िंदा आहीं, तूं अल्लाह जो रिज़्क़ वठंदो आहीं। उहो रिज़्क़ काॾे कने? मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून, उहो रिज़्क़ असां विरहाईंदा आहियूं। मालिक जे विरहाईंदो आहे त असांखे बि पंहिंजे सदके ॾे। इहा फ़क़ीर पिनण वारे खे बि ख़बर आहे, जेको ख़ैर वठंदो आहे न दर दर ते, उहो बि चवंदो आहे ॾे नज़रे अल्लाह। उनखे बि ख़बर आहे मिलंदो हुसैन जे सदके, जंहिंजे दामन में तूं चंबड़ियल आहे न, उन जे नाले ते फ़क़ीर खे ई ख़ैर न मिलंदो आहे त दुनिया आख़िरत जो ख़ैर केरु ॾींदी? हाणे बाक़ी रहियो सवाल त ही बि मौला जी हदीस आहे, मासूम जी हदीस आहे, त जेको असांजी मोहब्बत रखी मरी थो वञे, साईं किबला मसलो आहे छा? जेको असांजी मोहब्बत रखी मरी थो वञे, उहो ज़िंदा आहे, शहीद आहे। उहो कहिड़ो शहीद आहे, उन ते अचूं था। हज़रत उमर साईं जे दौर हुकूमत में दरबार में फैसलो थियो त अहल बैत गैब जो इल्म ॼाणनि था या न। तव्हांजो छा ख्याल आहे? जी ॻाल्हायो, ॼाणनि था न? क़ुरान खणी अचो, मुंहिंजे मथे ते रखो, मां बि चवां थो त आले मोहम्मद गैब खे ॼाणींदा आहिनि। ठीकु आहे? ख़लीफ़ो साहब ॾाढो सियाणो हो, उन हिकिड़ी वॾी अशरफनि जी थैली भरे उन औरत खे ॾिनी। त हाणे तजुर्बो था तो ते कयूं, तुंहिंजे घर में जवान पुट आहे,
उनके कफन पाराए डोलीअ में विझी हज़रत अली ॾे खणी वञ। ग़ैब ॼाणींदो हूंदो त हुनखे ख़बर हूंदी त जहिड़ो आहे तुंहिंजे पुट जी जनाज़े जी निमाज़ कोन पढ़ाईंदो, पर जे ॼाणींदो हूंदो त कोन पढ़ाईंदो, जे न ॼाणींदो हूंदो त निमाज़ पढ़ाईंदो। निमाज़ पढ़ाए बसि करे त पुट खे उथार जा तजुर्बो बि थी वेंदो त अली ग़ैब ॼाणे थो या नथो ॼाणे। छा ख़्याल आहे, तजुर्बो कयूं? हाणे वाक़ियो ॿुधायां न तव्हांखे, ऐं इन वाक़े ते मजलिस ख़तम आहे। सोन जी अशरफिन जे लालच में पंहिंजे जवान पुट ज़िंदा के कफन पाराई, ऐं जेका डोली खणंदा आहियूं उन ते खणी मौला अली अलैहिस्सलाम वटि आई कि या अली हे मुंहिंजो पुट आहे, मरी वियो आहे, हिन जो जनाज़ो पढ़ाए। असांजो त अक़ीदो आहे त हुते मनसूबो ठहे पियो, अली मौला खे हिते ख़बर पई पए। छा ख़्याल आहे तव्हांजो? जनाज़ो जो आयो त चवंदई हिन जी नमाज़ पढ़ायो, त मौला हुनजे माउ खां पुछो तूं वारिस आहीं? चई हा। छा थी चई? कि मरी वियो आहे, जनाज़ो पढ़ाए। मौला ते वरी चओ मरी वियो आहे, जनाज़ो पढ़ाए। मरी वियो आहे, जनाज़ो पढ़ाए। मौला चओ मरी वियो आहे, जनाज़ो पढ़ायां। अली मौला अल्लाह अकबर जी तकबीर हई, मलकल मौत के मालिक जो हुकुम थियो, उलिल अमर मुर्दो समझी तो निमाज़ पढ़ाएस। अल्लाह अकबर जो अलिफ शुरू थे, रे खत्म न थे, मुर्दो थी वने। यो वाक्यो तव्हांजो ॿुधल आहे, पर हेतिरीअ जी रिज़ल्ट मुख़्तलिफ़ हूंदी आहे। हाणे उहो त अली जे जनाज़े खां पोइ वियो मरी, उथारियऊंसि त उथियो ई कोन। मां चवंदा माईअ खे खपंदो त वञे हा सिधो ख़लीफ़े ॾे, वाह वाह मुंहिंजा दिलि भर तो कहिड़ो असांखे मशवरो ॾिनो। हिकिड़ो मिंट बाबा, हिनखे डिस्टर्ब न कयो मजलिस खे, या साबिर तूं ई निकिरी वञ त मजलो ख़ामोश हूंदो। तवजो आहे मुंहिंजे पासे? या त इनखे माईअ खे वञणु खपंदो सिधो ख़लीफ़े ॾे त मूंखे कहिड़ो मशवरो ॾिनी, कहिड़े लाहूत में लाथई। हाणे जे तूं बि अल्लाह जो निमाईंदो आहे त मूंखे जहिड़ो करे ॾे पुट। या वरी चार मिट माइट वठी उनखे वञी दफन करे आ पंहिंजे पुट खे। मदीनतुल माजिज़ किताब जो नालो आहे, उन्हीअ में लिखियल आहे त न वई ख़लीफ़े ॾे, न मिटनि माइटनि खे वरितई त जनाज़ो दफन कयां। जाॾे जाॾे मौला अली पियो वञे, ताॾे ताॾे हीअ औरत पई वञे। आख़िर मौला बीही पुछियसि माई तूं काॾे थी अची? कदमनि ते किरी चई मौला अॼु ख़बर पई आहे त ज़िंदगी तुंहिंजे मुहबत जो नालो आहे, मौत तुझे दुश्मनी जो नालो आहे। रिजल्ट इहा इते ख़त्म थी त जेको बि हिन दुनिया में घुमे फिरे थो, आले मोहम्मद सां मुहबत अथसि त जीअरो आहे, जे आले मोहम्मद सां मुहबत न अथसि त इहो हलंदड़ फिरंदड़ लाश आहे, ज़िंदा आहे ई कोन। बसि मुंहिंजा साईं, मां तव्हांखे घणी तकलीफ़ ॾिनी। रमज़ान जो महीनो आहे, ऐं हिन ई रमज़ान में असांजे आका जी शहादत थी आहे। जितां मौली साहब मसाइब छॾियो, उतां ॿ जुमला मां बि पढ़ी छॾियां ताकि ॿ ॻोढ़ा अची वञनि। अरिड़हं रमज़ान जी रात मुझे मौला रोज़ो अफ्तार कयो पंहिंजी न्याणी उम्मे कुलसूम जे दर ते। जेॾीमहिल आज़ान ॾियण जे लाइ वियो न मस्जिद कूफा में, जेके ज़वार आहियो मस्जिद कूफा ॾिसी आया आहियो, उते जेॾीमहिल आज़ान ॾिनई त हाणे मां तारीख़ में पढ़ियो आहे त 4 आज़ानूं अहिड़ियूं आहिनि जिन दुनिया जूं दिलियूं हलाए छॾियूं आहिनि। पहिरीं आज़ान मोहम्मद मुस्तफ़ा जे दुनिया छॾण खां पोइ साइण जे हुक्म ते हज़रत बिलाल ॾिनी। जेॾीमहिल आज़ान में इहे लफ़्ज़ चई न अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, त चवनि था इन लफ़्ज़ बीबी ज़हरा जे दिलि ते अहिड़ो असरु कयो जो हसनैन खे चई बिलाल खे रोकियो, वॾी बाबे जो नालो न वठे, मूंखे बाबो यादि थो अचे। ॿी आज़ान
करबला में हजरत अली अकबर ॾिनी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयसि ॾे आज़ान, पुफियूं ॿुधनी, माऊं ॿुधनी, भेणूं ॿुधनी, त हथ ॿधी चयसि तो बाबा मुंहिंजूं पुफियूं त ॿुधंदियूं, छा मुंहिंजी भेण बि ॿुधंदी जेका मुंहिंजे वाहिदे जे आसरे ते जीअरी आहे। हुकुम इहो थियो त तूं आज़ान ॾे, मुंहिंजो कमु आहे इहो आज़ान जो आवाज़ मदीने पहुचाया। हवाउनि खे अल्लाह इमाम जो गुलाम बनायो आहे न। जेॾी महिल हज़रत अली अकबर 4 दफ़ा चयो अल्लाह अकबर, त हर अल्लाह अकबर ॿुधण खां पोइ ॾाॾी उम्मे सलमा वटि अची चए थी ॾाॾी सम्झां थी मुंहिंजो अकबर मूंखे वठण आयो आहे, इहो आज़ान जो आवाज़ मुंहिंजे वीर अकबर जो आहे। टियों आवाज़ मौला अली अलैहिस्सलाम जो आहे। जॾहिं मिंबर मस्जिद कूफा में आज़ान ॾेई न चई अशहदु अन्न अमीरुल मोमिनीन, मौला जूं 4 न्याणियूं ॿाहिरि निकिरी आयूं मस्जिद पंहिंजे घर जे सहन में, हिक ॿिए खे भाकुर पाए चवनि थियूं ख़ुदा ख़ैर करे अॼु बाबे जी आख़िरी आज़ान। ख़ैर करण जूं दुआऊं छो पयूं घुरनि? कंहिं बीबीअ चयो मां राति अम्मा के ख्वाब में ॾिठो आहे, कंहिं चयो मां राति नाने के ख्वाब में ॾिठो आहे, कंहिं चयो मां राति पंहिंजी ॾाॾीअ खे ख्वाब में ॾिठो आहे। हर का चए थी ज़ैनब कुलसूम हाणे यतीम थियण वारियूं आहियो। बस आज़ान ॾिनी मुंहिंजे मौला अली गुलदस्ते आज़ान ते। आज़ान ॾेई मुंहिंजो मौला जेॾी महिल निमाज़ ते वियो त अब्दुर्रहमान इब्न मुलजिम मलऊन मस्जिद में ऊंधो सुतो पियो हो, तलवार सीने में लिकाई। अली मौला हुनखे ठोकर हणी उथारियो, उठ निमाज़ जो वक़्तु थी वियो आहे। विलायत जे मत वालनि खे इहो जुमिलो थो चवां, इहो अब्दुर्रहमान इब्न मुलजिम मौला अलीअ जो दुश्मन, पर अली दुश्मन खे बि उथारे चए थो निमाज़ पढ़, बेनिमाज़ी दुश्मन खे बि अली ॾिसण कोन थो चाहे। ही वियो वञी वुज़ू कयईं, चए थी मौला सुन्नत निमाज़ पढ़ी, हाणे वाजिब नमाज जे लाइ जमात तैयार थी। हिन ज़ालिम अहिड़ी त ज़रब हई मौला खे, जिबरील पंहिंजो ताज लाहे उछलायो, उछगारू ॾेई ॿिन्ही परनि सां पिटे चए थो अलाओ कद कुतिल अमीरुल मोमिनीन, ओ कूफे वारो मोमिननि जो अमीर क़त्ल थी वियो। मां जल्दी जल्दी दुआ ते पहुचा। जेॾी महिल मोमिननि जो अमीर क़त्ल थी वियो त यकदम हसन हुसैन आया, पंहिंजे ज़ख्मी बाबे खे खयऊं। हज़ारनि जे तादाद में, सवन जे तादाद में सहाबी हिन या अली कंदे रोंदा था अचनि। एतिरे में मौला अलीअ जी अख खुली, जेके सवार हो ॾिसी आया हो मस्जिद कूफा खां मौला जो घर केतिरो परे आहे। मौला जी अख जो खुली न त इमाम हसन खे चए थो इन्हनि सहाबिन खे चओ पंहिंजे घर मोटी वञनि। बाबा हे तुंहिंजे गुरबत खे रोअनि था। फरमायो मां सम्झां थो मुंहिंजे गुरबत खे रोअनि था, पर इन्हनि जे रोअण जो आवाज़ मुंहिंजे धीउनि जे कननि ते पवंदो हूंदो। मुंहिंजी धीअूं ना मुहर्रम जो आवाज़ नथियूं ॿुधी सघनि। इन्हनि खे वापसि कयो, सादात वेठा आहियो, मूंखे माफ़ कजो। जेको अली सहाबिन पंहिंजनि सहाबिन जे रोअण जो आवाज़ नथो गवारा करे त ज़ैनब कुलसूम जे कननि ते पवे। अल्लाह जाने उहा बीबियूं शाम जे दरबार में कीअं आयूं हूंदियूं, अल्लाह जाने उहे बाज़ारुनि में कीअं आयूं हूंदियूं, ऐं उन वक़्तु मुंहिंजे मौला कीअं बर्दाश्त कयो हूंदो। अल्लाह लानतुल्लाहि अला क़ौमि ज़ालिमीन व सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्युल क़ल्बिन यनक़लिबून। बार इलाहा तोखे वास्तो आहे आले मोहम्मद जे इज़्ज़त ऐं अज़मत जो। मुंहिंजा अल्लाह तोखे वास्तो आहे पंहिंजे अस्माए हुस्ना जो। तुंहिंजो वाइदो आहे मूंखे सुहिणनि नालनि सां सॼो, मां ई तव्हांजूं दुआऊं ॿुधण वारो आहियां। मुंहिंजा अल्लाह तोखे सुहिणनि नालनि जो वास्तो आहे। असांजी अज़ीम इबादत पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। जेके मोमिनीन हाज़िर थिया आहिनि उन्हनि जी हाज़िरी क़बूल फरमा। हिन महफ़िल में जेके मोमिनीन जवान बुज़ुर्ग परेशान हाल आहिनि उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमा। इन्हनि सभिनी ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा।
जेके बेरोजगार हैं उनके हलाल जी रोज़ी अता कर, जेके मोमिन बीमार उनके कामिला शिफा अता कर। करीम अल्लाह मौला अली जे इन शहादत के सदके में जेके मोमिन मौला जी ज़ियारत करण चाहिनि था उन्हनि खे नसीब फरमा, जेके करे आया आहिनि उन्हनि जो क़बूल फरमा, जेके ॿीहर टीहर वञणु चाहिनि था उन्हनि खे वरी वरी नसीब फरमा। मुंहिंजा करीम अल्लाह असांखे अहल बैत जो सही दग उन ते क़ाइम रखण जी हिदायत कर, मासूम जो फरमान समझण जी तौफ़ीक़ अता। मुंहिंजा अल्लाह तोखे पंहिंजी इज़त ऐं अज़मत जो वास्तो आहे, असांजे किरोड़ दुआउनि जी हिकु दुआ असांजे आख़िरी वारिस जे ज़हूर में ताजील अता फरमा ऐं असांखे उन जे आवान अंसार में शुमार फरमा। सभई मोमिन वेठा आहियो, बीठा आहियो, हिकु दफ़ो सूरत फातिहा पढ़ो ऐं 3 दफ़ा कुल हुवल्लाह पढ़ो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। कज़ालिक अल्लाहु रब्बुनल करीम। करीम अल्लाह तोखे पंहिंजी इज़्ज़त अज़मत जो वास्तो, पंहिंजे सुहिणनि नालनि जो वास्तो, कुल अंबिया जो वास्तो, कुल औलिया जो वास्तो, कुल मुरसलीन जो वास्तो, करबला जे शहीदनि जो वास्तो, शाम जे असीरनि जो वास्तो। मुंहिंजा अल्लाह असांजी हीअ मजलिस ज़िक्र नारा सलवातूं, मुंहिंजा अल्लाह ही जुमिले जमात जेका सूरह फातिहा पढ़ी, 30 अदद क़ुरान मजीद जा ख़त्मा, 8 अदद सूरह यासीन जा ख़त्मा, 12 अदद सूरह मुज़म्मिल जा ख़त्मा, 1 लख सूरत फातिमा जा ख़त्मा, ये सब तुझे पाक दरबार में हदियो पेश कयूं था तुझे महबूब मदीने वारे मीर ऐं उन जे अहल बैत जे सदके में। इहो जेको बि सवाब थिए उहो मरहूम जो नालो छा आहे साबिर? मरहूम अवैस अलीअ जे रूह खे इनायत फरमा। मुंहिंजा अल्लाह तूं उन मरहूम जे दर्जात खे बुलंद फरमा, उन जे क़ब्र खे आले मुहम्मद जे नूर सां रोशन फरमा। दिहाड़े क़यामत जे लिवाउल हम्द जो सायो आइम्मा हुदा जी शिफात नसीब फरमा। मुंहिंजा अल्लाह असांजूं दुआऊं क़बूल फरमा, असांजूं दुआऊं क़बूल फरमा। माशा अल्लाह ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि।